अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो लेक्चर आहे उहो आहे हुबल वतनी ते। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी में हुबल वतनी। तो दोस्तों हुबल वतनी यानी वतन सां प्यार, वतन सां मोहबत, पंहिंजे साणी जी सिक, पंहिंजे वतन लाइ उकीर, इहे सभु शयूं अची वञनि थियूं हुबल वतनीअ में। सो दोस्तों जीअं त असां पोएं लेक्चर में बि असां मुख़्तलिफ़ शेर ॾिठासीं शाह लतीफ़ जी शाइरीअ में, अॼु बि असां ईअं ई शाह लतीफ़ जी शाइरी में हुबल वतनी जे पहलू खे ॾिसंदासीं। सो दोस्तों पहिरियों शेर आहे, सॼण ऐं साणी के अणासी विसरे, हैफ़ तिनी के होए वतन जिनी विसारियो। त उहो चवे थो त पंहिंजो महबूब ऐं कंहिं अणासी विसरे, पंहिंजो महबूब ऐं वतन वरले ई कंहिंखे थो विसरे, हैफ़ तिनी खे होए वतन जिनी विसारियो, यानी उन्हनि माण्हुनि ते हैफ़ आहे जन पंहिंजो वतन विसारे छॾियो, पंहिंजो मुल्क, पंहिंजो ॾेह विसारे छॾियो। सो अॻियो शेर आहे इन सां गॾोगॾु, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त तूं दिलदार आलम सब आबाद करी। यानी त अलाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अलाह जी बारगाह में दुआ थो घुरे, इहो ई हुबल वतनी आहे, मुंहिंजी सिंध खे आबाद कर मुंहिंजा मौला, ऐं उन सां गॾोगॾु आलम सब आबाद कर, दोस्त तूं दिलदार आलम सब आबाद कर। त दोस्तों इन सां गॾोगॾु हुबल वतनी जो असांखे जेको बहितरीनु मिले थो उहो सुर मारवी में मिले थो। उन में इहो आहे त जॾहिं उमिरि मारवी खे क़ैद करे थो, उनखे माणियूं ऑफर करे थो, माणियुनि जी आछ करे थो, वॾा वॾा ताम आछ करे थो, पर उहा पंहिंजे ॾेह, पंहिंजे मारुनि जी मोहबत में, पंहिंजे वतन जी मोहबत में सभु शयूं ठुकराए थी छॾे। सो इन में असांखे हुबल वतनी जो पहलू ॾाढो अयां नज़र अचे थो। अॻियो शेर आहे त वाजाए वतन खे आऊं जे हित मुयास, यानी पंहिंजे वतन खे सारींदे अगरि हिते मां मरी वञा त गोर मुंहिंजी सूमरा, त मुंहिंजी सूमरा त मुंहिंजी क़बर कज पवार वलणे पास, माना मुंहिंजे पवारनि सां माना वेझो कजां, ॾिज ॾाॾाणे ॾेह जी मूंखे, माना मुंहिंजे अबाड़नि जी मंझां वलणे वास, त माना उतां उन्हनि जी वास या खणी चइजे ख़ुशबू मूंखे अचे, मुंहिंजे 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 ॾेह जी, मुंहिंजे जेको आहे अबाणे वतन जी, मोयाई जे आस वञे मड़ मलीर ॾे, त मां मोल बि माना ईअं सम्झ त जेरी थी पवां या जी पवां, जेकर मुंहिंजो मड़, जेकर मुंहिंजो लाश मलीर ॾे वञे, त मुंहिंजे देश ॾांहुं वञे, मुंहिंजे ॾेह ॾांहुं वञे। सो दोस्तों इन शेर में त वतन लाइ मोहबत ॾाढी जेको आहे आला पाइजी आहे। त उहा चए थी त माना मुंहिंजो लाश बि जेकर मां मरी वञा सूमरा त मूंखे मुंहिंजे ॾेह ॾांहुं मोकिलिजां, माना जेकर इहो मुंहिंजी ख़्वाहिश पूरी थी वञे त मां मुअल ई माना जी पवां, ऐं मां माना मुंहिंजो लाश बि माना जहिड़ो जीअरो थी पए। ए न मारो न रीत जीअं सेण मटाइनि सोन ते, यानी चए थी त इहा असांजे माण्हुनि जी, मुंहिंजे मिटनि जी, मुंहिंजे अबाणनि जी इहा रीत न आहे, उनजो इहो वण न आहे जीअं सेण मटाइनि सोन ते, जेके सोन जे बदिले में पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान कनि। ए अची अची उमरकोट ते कंदसि कान कुरीत, पखनि जीत परीत माणियुनि सीन मटिया, यानी पंहिंजे उमरकोट ते अची मां माना माणियुनि जे बदिले में पखनि जी प्रीत, पंहिंजे अबाणनि घरनि जी मोहबत जेको आहे मां इन्हनि माणियुनि सां नथी मटे सघां। इहे माणियूं मुंहिंजे अबाणनि जे घरनि, मुंहिंजे कखनि पननि, उन्हनि खां जेका आहिनि घटि आहिनि। मूंखे मुंहिंजा अबाणा, मुंहिंजो ॾेह, इहे सभु मूंखे वधीक अज़ीज़ आहे तुंहिंजे माणियुनि खां। सो इन शेर में बि जेको आहे जेका आहे मारियो आहे, उहा उमिरि जी, जेके उमिरि उनखे जेको आछे थो, जेके उनखे माणियूं वग़ैरह ऑफर करे थो, उन्हनि सभिनी खे जे उन कंपेयर करे थी पंहिंजे ॾेह जी जे कखनि पननि, पखनि, झूपड़नि वग़ैरह सां, त चए थी त माना इहे माणियूं असांजे मुंहिंजे अबाणे ॾेह जे पखनि खां घटि आहिनि, सो इहे मूंखे न खपनि। सो दोस्तों इन्हनि सभिनी शेरनि मां असांजी शाह लतीफ़ जी शाइरी में हुबल वतनी जो पहलू तमामु ॾाढो बहितरीनु अंदाज़ सां मिले थो। त दोस्तों अगरि अचे थो सुवाल शाह लतीफ़ जी शाइरी में हुबल वतनी जे पहलू खे जो शाइरी में हुबल वतनी जो पहलू कीअं ॾिनल आहे, त दोस्तों इहे सभु शेर असांखे 4-5 या इन खां वधीक ॿिया बि जेके हूंदा, जेके सुर मारवी में तव्हां खणी सघो था। सो उन मां हर शेर जे हवाले सां थोरो असां ठाहींदासीं शाह लतीफ़ जी शाइरीअ में हिकिड़ो बैकग्राउंड ठाहे पोइ इहे शेर उते फिट कंदासीं। त शाह लतीफ़ जी शाइरीअ में जेको आहे
साणीअ जी सिक, वतन सां उकीर, वतन सां मोहबत, इहे सभु शयूं जेके आहिनि ॾाढियूं आला पैज ॾिनल आहिनि। ऐं उन हिसाब सां छा लतीफ़ अहिड़नि माण्हुनि खे जिन पंहिंजे वतन खे विसारे छॾियो, उन्हनि लाइ उन्हनि खे हैफ़, उन्हनि लाइ हैफ़ जो लफ़्ज़ु इस्तेमालु कयो आहे, या उन्हनि लाइ हैफ़ चयो आहे, त उहे माण्हू जेके आहिनि उन्हनि ते हैफ़ आहे, जेके जेके आहिनि पंहिंजो वतन विसारे सघनि था। जीअं त पाण पंहिंजे इन शेर में ईअं चवनि था, वरी हेठां पंहिंजो हिकिड़ो शेर लिखी छॾींदासीं, वरी उमिरि मारी जो थोरो किसे में जेको लिखी छॾींदासीं, मारी जेको आहे पंहिंजे वतन जी मोहबत में उमिरि जूं आछल माड़ियूं, उमिरि जो आछल जेको आहे पंहिंजा ताम, इहे सभु शयूं जेके आहिनि क़ुर्बान कयूं पंहिंजे वतन जी मोहबत में। सो इहे सभु शयूं असां जेको आहिनि हिकिड़ो लिखी करे हिकिड़ो कंप्रीहेंसिव, हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो मवाद सां भरियल असराइतो सवाल जवाबु लिखी सघूं था। सो दोस्तो थैंक यू, ऐं इनशाला मिलंदासीं वरी ॿी वीडियो में। थैंक यू।